खैरपुरनाथन शाह मां कुर्बान अली बुग्यो जी रिपोर्ट मूजिब कंहिं शहर अंदर रमज़ान मुबारक महीनो शुरू थींदे ई मुनाफ़ाखोरी उरूज ते पहुची वई आहे। वापारियुनि, दुकानदारनि ऐं रेड़े वारनि पारां रेट लिस्ट खां वधीक हथरादू अघु वसूल करण सबबि मज़दूर तबिके ऐं शहरियुनि जा मथे ते हथ अची विया आहिनि। जॾहिं ते शिकायतुनि जो नोटिस वठंदे मुख़्तियारकार खैरपुरनाथन शाह मोहम्मद असलम चांडियो शहर जो दौरो करे वधीक अघु वसूल कंदड़ मुनाफ़ाखोर वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे इन्हनि मथां ॾंड विधो आहे। जंहिं सबबि मुनाफ़ाखोर दुकानदारनि में थरथलो पइजी वियो आहे। मुख़्तियारकार दुकानदारनि खे शयूं मुक़रर थियल अघनि ते विकिरो करण जी हिदायत कंदे भॼकड़ी कंदड़नि दुकानदारनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खणण जो ऐलान कयो। हिन चयो त कंहिं ग़रीब मिसकीन माण्हू खां वधीक अघु वठण वारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। मुख़्तियारकार मोहम्मद असलम चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां हर वक़्तु ऑफिस में मौजूदु आहियां। ऑफिस जा दरवाज़ा अवाम लाइ हर वक़्तु खुलियल आहिनि। अवाम जो मां ख़ादिम आहियां। शहरियुनि खे मुनाफ़ाखोरनि ख़िलाफ़ का बि शिकायत हुजे त मूं सां राब्तो कर मुनाफ़ाखोरनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। वो डंडो ॾे हणंदो मां हितां जो आहियां मेड़ तव्हांजो आहे न मेड़ में 640 आहे तव्हां 700 छो हे रक्षक जो आज़ाद अब हे तोरी ओके गणे ॾींदो आहे अब सही आहे 1.5 किलो 150 ग्राम 550 लिखिया तो रही है बाबा नंदी है ना